अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स। असां जेका मेहरान यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी जे हवाले सां पंहिंजी लास्ट वीडियो रखी हुई, उन में असां तव्हांखे एडमिशन सर्कुलर जे बारे में ॿुधायो, कहिड़ा कहिड़ा उन में डॉक्यूमेंट्स तव्हांखे रिक्वायर्ड हुया, उन्हनि जे बारे में असां तव्हांखे अॻु में ई आगाह कयोसीं जीअं तव्हांखे अप्लाई करण जे टाइम मुश्किल न थिए। अॼु इन वीडियो में असां डिस्कस कंदासीं मेहरान यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी में अप्लाई करण जे लाइ केर केर एलिजिबल आहिनि ऐं अप्लाई कीअं कजे। सभिनी खां पहिरियां इन में जेको आहे त जंहिं बि कैंडिडेट इंटरमीडिएट HSC पार्ट 2 12वीं क्लास जे सालाने एग्ज़ाम में 60% मजमूई तौर ते मार्क्स खणी पास थियो आहे त उहो इन में एलिजिबल आहे। ऐं डिफरेंट डिसिप्लिन्स जे लाइ इन में डिफरेंट डिपार्टमेंट्स आहिनि, जीअं बैचलर ऑफ इंजीनियरिंग वारनि जे लाइ सिविल, इलेक्ट्रिकल, मैकेनिकल, इंडस्ट्रियल, टेक्सटाइल ऐं ॿिया खोड़ सारा आहिनि। इहे प्री इंजीनियरिंग ग्रुप जिन्हनि जी इंटरमीडिएट 12वीं क्लास जो एग्ज़ाम प्री इंजीनियरिंग में आहे। ईअं मेडिकल वारनि जे लाइ बायोमेडिकल आहे। ईअं जनरल साइंस वारनि जे लाइ कंप्यूटर साइंस, सॉफ्टवेयर, इलेक्ट्रॉनिक्स ऐं टेलीकम्युनिकेशन आहे। ऐं उन खां अलावा DAE वारनि जे लाइ जेके पंहिंजे डिसिप्लिन्स में डिप्लोमा ऑफ एसोसिएट इंजीनियरिंग जिन्हनि पास कई आहे, सिविल में, इलेक्ट्रिकल में, मैकेनिकल में, केमिकल में, पेट्रोलियम में, उन्हनि जे लाइ बि सिविल, इलेक्ट्रिकल, मैकेनिकल, इलेक्ट्रॉनिक्स ऐं केमिकल ऐं उन्हनि जंहिं डिसिप्लिन में पंहिंजी डिप्लोमा कई हूंदी उहे उन जे लाइ एलिजिबल हूंदा। हाणे ॾिसूं था त एंट्री टेस्ट जी डेट छा आहे ऐं इन में अप्लाई करण जी लास्ट डेट छा आहे। त जेको आहे एंट्री टेस्ट कंप्यूटर बेस्ड स्टार्ट थींदी 20 अगस्त 2022 खां, ऐं जिन्हनि हिन साल 2022 में पंहिंजो इंटरमीडिएट जो एग्जाम पास कयो आहे उन्हनि खे बि इजाज़त हूंदी एंट्री टेस्ट ॾियण जी, पर पहिरीं मेरिट लिस्ट अचण खां पहिरियां उन्हनि खे पंहिंजा मार्क्स सर्टिफिकेट जेको आहे मेहरान यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी में जमा कराइणा पवंदा त जीअं उन्हनि जी एडमिशन थी सघे। ऐं उन्हनि में तव्हांजी रिज़ल्ट जेको आहे 60% खां मथे हुजणु लाज़मी आहे। ऐं लास्ट डेट जेका आहे अप्लाई करण जी उहा 21 जुलाई 2022 आहे। हाणे इन में एडमिशन वठण जे लाइ सभिनी खां पहिरियां असां इन जो ऑनलाइन फॉर्म फिल कंदासीं। एडमिशन जे पोर्टल ते वञी सभिनी खां पहिरियां असां पंहिंजी रजिस्ट्रेशन कराईंदासीं। उन खां पोइ असां चालान जनरेट कंदासीं। उहो चालान HBL या TCS जे ज़रिए पे कंदासीं, या HBL जी जेका ऑनलाइन मोबाइल ऐप आहे उन जे ज़रिए पे कंदासीं। HBL जे ज़रिए अगरि तव्हां पे कंदव तव्हांखे 3500 रुपया फी पे करणी पवंदी, ऐं अगरि जेकर तव्हां TCS जी कंहिं ऑफिस में वञी पे कंदव तव्हांखे 50 रुपया एक्स्ट्रा चार्जिस TCS सर्विस जा लॻंदा। सर्विस चार्जिस 3550 रुपया तव्हांखे पे करणा पवंदा ऐं तव्हांजो चालान जेको आहे फिल थी वेंदो। उन खां पोइ उहो चालान तव्हां ऑनलाइन पोर्टल ते अपलोड कंदव ऐं पंहिंजो फॉर्म फिल कंदव त तव्हांजो जेको आहे एंट्री टेस्ट जे लाइ तव्हां एलिजिबल थी वेंदव ऐं तव्हांजो फॉर्म फिल थी वेंदो। हलूं था इन्हनि जे वेब पोर्टल जी तरफ़, जंहिंजी URL आहे ugadmission.mute.edu.pk। हाणे असां URL सर्च कयोसीं त असां वटि इंटरफेस अची वियो पोर्टल जो। सभिनी खां पहिरियां असां हिते रजिस्टर अकाउंट कंदासीं। रजिस्टर अकाउंट में जेको बि अप्लाई करणु चाहे थो उनजो नालो, उनजो फादर नेम, उनजी ईमेल, CNIC ऐं तव्हांखे हिते पंहिंजो पासवर्ड क्रिएट करणो आहे, पासवर्ड रीटाइप करणो आहे। उन खां पोइ ही रिकेप्चा ते क्लिक करणो आहे त तव्हां रजिस्टर थी वेंदो। हाणे फॉर्म जी सॼी डेटा फिल करण खां पोइ असां पासवर्ड कयोसीं, रिटाइप पासवर्ड कयोसीं, रिकेप्चा ते क्लिक कयोसीं, उन खां पोइ असां रजिस्टर ते क्लिक कंदासीं। ॾिसो ही अची वियो, कांग्रेट्स योर अकाउंट हैज़ बीन क्रिएटेड, यू कैन साइन इन नाउ। हाणे ही असां जेका पंहिंजी ईमेल ॾिनीसीं ऐं पासवर्ड जेको क्रिएट कयोसीं उन ते असां लॉगिन कंदासीं। जीअं ई असां लॉगिन कयोसीं त असांखे ही पोर्टल जो डैशबोर्ड अची वियो। उन में सभिनी खां पहिरियां असांखे हिते ही प्रोसेस फॉलो करणु आहिनि। इहा एडमिशन फॉर्म जेको स्टेप 1 आहे उहो प्रिंट एंड अपलोड चालान आहे। त सभिनी खां पहिरियां असां स्टेप 1 ते वेंदासीं ऐं प्रिंट बैंक रिसिप्ट चालान कंदासीं। हाणे हीअ ॾिसो था तव्हां, ही बैंक रिसिप्ट चालान अची वियो। हाणे इहो चालान पहिरियां असां पे करे ईंदासीं। उन खां पोइ असां इहो चालान अपलोड कंदासीं। डैशबोर्ड ते अची पंहिंजो चालान अपलोड कंदासीं ऐं उन खां पोइ फर्दर स्टेप 2 बेसिक इंफॉर्मेशन ॾींदासीं, एजुकेशनल इंफॉर्मेशन ॾींदासीं। स्टेप 3, 4, 5 डॉक्यूमेंट्स इहे अप्लाई कंदासीं। ऐं जेकॾहिं तव्हां सेल्फ फाइनेंस ते अप्लाई कंदव त हिते क्लिक कंदव।
पोइ तव्हां जेको आहे पंहिंजो फॉर्म सॼो सबमिट कंदो। हींअर असांजो चालान पेड न आहे त असां फर्दर प्रोसीड नथा करे सघूं। उमेद था कयूं तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो म्यूट जो एडमिशन फॉर्म कीअं फिल कजे। अगर तव्हांखे का बि क्यूरी अचे थी तव्हां असांखां पुछी सघो था। मज़ीद अहिड़नि इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।